अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक ज़िला नौशहरो फेरो तरफ़ां मोरो प्रेस क्लब ते सिंध में वधंदड़ महांगाई, सिंध में पाणीअ जी हथरादू खोट ऐं बेरोज़गारी, बदअमनी, पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में हथरादू वाध ऐं ॿियनि केतिरनि ई मसइलनि ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक ज़िला नौशहरो फेरो जे साथियुनि मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें अवामी तहरीक, सिंधी हारी तहरीक ऐं ॿियनि सियासी समाजी दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें मोहम्मद इस्माइल आलमाणी, सैयद मोहम्मद अली शाह, अली अकबर संगरा, मुनीर अहमद अबड़ो, फरीद जान, अज़ीम सोलंकी, गुलाम रसूल बंगर, जावेद आलमाणी, लुत्फ़ आलमाणी, सदाम हुसैन कलोड़ो ऐं सरवर सिंधी जिन शिरकत कई, जंहिंमें अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक जे अॻुवाणनि मुतालबो कंदे चयो त मुल्क में हथरादू महांगाई ऐं सिंध में पाणीअ जी खोट, बेरोज़गारी, नकली ॿिज भाण ऐं नकली दवाउनि, पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़तमु करे सिंध जे अवाम मां बेचैनीअ जी लहर ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में हिन एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ही हुयूं हुन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।